अॼु जी हिन नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पहिरियों खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। जी हाँ दोस्तों, पंजाबी ड्रामे जी बेहतरीन अपडेट मां तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तों हीअ तव्हांखे ख़बर आहे त हिकु बेहतरीन मेगा सोप सीरियल अची रहियो आहे, जंहिंमें जेका अदाकार आहिनि उहे बि मां तव्हांखे क्लियर करे ॿुधाए चुको आहियां। पंजाबी ड्रामो सिंध टीवी वारनि जो प्रोडक्शन आहे। हिन में सभु सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। हिन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे दोस्तों, हिन में जेका बि अदाकार उन्हनि में सीनियर घणा आहिनि। तव्हां ॾिसो न, हाणे जीअं खोखर साहिबु आहे, अॾो हाजन तिगड़ो साहिबु आहे, ज़फ़र जिसकाणी आहे, ऐं होॾां वरी जेको आहे दोस्तों मजू लाड़ा, अहमद अली शेख आहे, एस भट्टी आहे। मतिलबु जेका बि अदाकार हिन में आहिनि, जीअं ज़ाहिद सिद्दीकी साहिबु आहे, सभु सीनियर मां सीनियर अदाकार हिन में घणा ॾेखारे विया आहिनि। ईअं हुजणु खपे दोस्तों, जंहिं ड्रामे में सीनियर अदाकार पुराणा ऐं मतिलबु माहिर अदाकार घणा हूंदा आहिनि, उहो ड्रामो कामयाब बि थींदो आहे। जंहिंमें हिकु ॿ अदाकार हुजनि सीनियर, बाक़ी सभु नवां नकोर जेके ख़बर ई न आहे, एक्टिंग जो बि न ईंदो हुजे, पोइ उहो ड्रामो फ्लॉप थी वेंदो आहे। ऐं हिन में बि सभु सीनियर अदाकार ऐड कया विया आहिनि। उमेदु इहा आहे त हीउ ड्रामो जल्द कामयाब थी वेंदो। जी हाँ दोस्तों, हीउ ड्रामो जल्द कामयाब थी वेंदो ऐं इन में असगर चौधरी साहिब जो हुजण बि तव्हांखे ख़बर आहे ज़रूरी आहे। उहो डायरेक्टर बि आहे ऐं उहो उनजो पंहिंजो करेक्टर बि हिन ड्रामे में आहे। सतार नवाणी, मजू, सतार लाड़, सभु अदाकार। बहरहाल हिन ड्रामे जी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे दोस्तों। हीउ कामयाबु ड्रामो। असांखे ॾींदा इजाज़त। शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा।